अॼु हिकिड़ो नओं सुर बि नओं था खणूं पाण। नओं सुर इन सूरत में जो कॾहिं उन सुर ते ॿुधायो बि कोन्हे को, ऐं जेकॾहिं कयो आहे त तमामु घटि। सुर पूरब ते घटि माण्हू वेंदा आहिनि। अॼु पाण उनखे था करूं। उन में ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि पूरब जूं। मुंहिंजे ख़्याल में सामियन ऐं जोगियनि जो बि ज़िक्र आहे पूरब में, ऐं ॿियो बि खोड़ सारो आहे। पर ख़ुसूसी तौर ते असांजे सिंध जो जेको मिज़ाज आहे, सिंधी माण्हू जो जेको मिज़ाज आहे, ऐं सम्झां थो त अॼु बि उहा शाइरी जी ज़ीनत बणियल आहे। उहा शइ उहो आहे कांग खे कासत करे मोकिलणु। इहो असां वटि इन कांग जी शक्ल जेका आहे या कांग जो अमल जेको आहे सो हिकिड़ो त कासत करे रवानो करिणो आहे। ॿियो उन कांग जे कुझु अमलनि जे करे जेको आहे सो कुझु सवण बि ॻंढिया वेंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं ही कुझु इन सूरत जी ॻाल्हि आहे त उहा किरदारु जेको आहे उहो कांग खे कासत करे रवानो थो करे, ऐं हुन जा पिनी जेके आहिनि से परॾेह में आहिनि, ऐं हू उन्हनि खे जेको आहे सो कासत करे रवानो थो करे त मुंहिंजा पैगाम जेके सो तूं पहुचाए, ऐं हिन क़िस्म जा जेके आहिनि मुंहिंजा कलमात आहिनि या मुंहिंजा जेके अंदरि जा अहसास आहिनि उहे हिन सूरत में आहिनि। बैत सफ़ा आसान आहे, पाण आसान ई करूं था, पर थोरो हिन जो पस मंज़र कुझु आहे सो हिन सूरत जो आहे। उहो आहे त ज़ाग तुंहिंजी ज़ात जो। हाणे ज़ाग जी माना ई कांग आहे। ज़ाग फारसी जो लफ़्ज़ आहे। ठीकु आहे। ज़ाग तुंहिंजी ज़ात जो थोरो मथे मुंहुं, ऐं कांग तुंहिंजो मुंहुं त थोरो थींदो। ज़ाग तुंहिंजी ज़ात जो थोरो मथे मुंहुं, उॾाम जे अब्दुल लतीफ़ चए सुबुह सेण न ॾऊं। ज़ाग तुंहिंजी ज़ात जो थोरो मथे मुंहुं, उॾाम जे अब्दुल लतीफ़ चए सुबुह सेण न ॾऊं। लालण कोन लहूं जेहो तो जहान में, जेहो तो जहान में। इहो मुंहिंजो पैगाम उन्हनि खे ॾिज त ज़ाग तुंहिंजी ज़ात जो थोरो मथे मुंहुं। जेकॾहिं तूं वेंदे उते पहुचंदे त मुंहिंजो मुंहुं ते थोरो थींदो तुंहिंजो। ज़ाग तुंहिंजी ज़ात जो थोरो मथे मुंहुं, उॾाम जे अब्दुल लतीफ़ चए सुबुह सेण न ॾऊं। छा कंदे त लालण कोन लहूं जेहो तो जहान में। महिरबानी साईं।